आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। साईं तव्हां जा एल्बम मार्केट में केतिरा अची चुका आहिनि ऐं तव्हां ख़ासि कहिड़ी दरगाह ते वञी करे ही कलाम सूफ़ियाना ॻाईंदा आहियो? साईं महिरबानी सर, असां तक़रीबन 5 या 8 एल्बम मुंहिंजा ऑडियो ऐं 2-3 वीडियो मार्केट में आहिनि ऐं काफ़ी अरसे खां अॻु में त सिलसिलो घणो हुयो, हाणे त वरी थी वियो आहे सिलसिलो ख़तमु थी वियो आहे इहो कैसेटुनि जो। कैसेट जी दुनिया में तमामु घणो काफ़ी एल्बम असांजा मौजूदु आहे। दरगाहनि जे हवाले सां असांजो तमामु घणो जेको आहे दरगाह फतेहपुर सां वाबस्तु आहियूं, उतां जा तालिब आहियूं। रखियल साईं चीज़ल साईं जी दरगाह सां वाबस्तु आहियूं ऐं जोग शरीफ़ ऐं फतेहपुर में तमामु घणो असांजो वञणु थींदो आहे, बल्कि हर महीने वञणु थींदो आहे। हाज़िरी लॻंदी आहे ऐं दीदार वठंदा आहियूं, दुआऊं वठंदा आहियूं ऐं उते घणो राग ॻायो वेंदो आहे। माशाल्लाह। हीअं तव्हां असांजे नाज़रीन खे कंहिंजो कलाम पिया ॿुधायो? हींअर मां अव्हांखे कंहिं फ़क़ीर जो कलाम ॿुधाईंदा, साईं अताउल्ला जोग शरीफ़ वारे जो कलाम अव्हां जे नज़र कयूं था। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। पाण ॻोल्हींदड़ आयो हिते पाण खे ॻोल्हण आयो, पाण खे ॻोल्हण, ओ पाण ॻोल्हींदड़ आयो हिते पाण खे ॻोल्हण आयो, पाण खे ॻोल्हण आयो, पाण खे ॻोल्हण। इन हमदम हमराज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, इन हमदम हमराज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, सूफ़ीअ जे सोज़ साज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे, हिन इश्क जे अंदाज़ खे सम्झणु त ॾुखियो आहे। जी नाज़रीन, असीं पंहिंजे प्यारे मोहतरम फ़नकार फ़क़ीर माशूक़ अली मस्तानी साहिब सां गॾु मौजूदु आहियूं। तव्हां हिन वक़्तु ताईं कहिड़े शाइर खे तमामु घणो ॻायो आहे? अदा अख़्तर साहिबु, असां सभ खां पहिरियां त रखियल साईं चीज़ल साईं छो असांजा मुर्शिद आहिनि, उनखे तमामु घणो ॻायो आहे ऐं साईं अताउल्ला साईं, लतीफ़ साईं, सचल साईं, पर सिंध जा जेके बि औलिया व दरवेश आहिनि जिन ते कुबा आहिनि ऐं जिन जो कलाम मौजूदु आहे ऐं उनखे सभिनी खे ॻायो आहे। एजाज़ साईं खे ॻायो आहे ऐं हींअर बि मां अव्हांखे जेको कलाम ॿुधाईंदुमि उहो एजाज़ साईं जी काफ़ी हूंदी, अव्हां जे नज़र कंदुसि। जी, हिकिड़ो ॿियो बि सुवाल हो त उहा कहिड़ी कशिश आहे, उहा कहिड़ी शिक आहे जेका हर हिकु नौजवान, हर हिकु बुज़ुर्ग सूफ़ी राग जी तरफ़ अचे पियो? सच जेको आहे न उहो किथे बि लिकी न सघंदो आहे ऐं हक़ीक़त इहा आहे त हीउ तसौफ़ जेको आहे ही मज़हबनि जा झेड़ा ऐं फ़साद फितना ऐं दुनिया में जेका अक़रबा परवरी हले थी इन खां हटाए थो। इन जे करे ई फ़क़ीर जेको आहे दरवेशी पैगाम ॾियनि था, मोहबत जो पैगाम ॾियनि था ऐं इन जो जॾहिं सभु सम्झनि था, इल्मु घणो अची वियो आहे, शऊर घणो अची वियो आहे, चवनि था त असां तसौफ़ सां मोहबत कयूं, तसौफ़ खे ॿुधूं ऐं उन में हक़ीक़त आहे, हक़ीक़त जे करे घणो ॿुधो थो वञे। माशाल्लाह। हीअं तव्हां साईं ॿुधायो था एजाज़ राशिदी साहिब कलाम। जी, हिन महिल अव्हांखे असां एजाज़ अहमद राशिदी साईं जो कलाम अव्हां जे नज़र कयूं था। लॻे थो प्यार जे क़ाबिल भली महबूब माणा कर। बिस्मिल्लाह। भली महबूब माणा करे ओ लॻे थो प्यार जे क़ाबिल, भली महबूब माणा कर, मोहया तो कयो माइल, मोहया तो कयो माइल, भली महबूब माणा करे ओ लॻे थो प्यार जे क़ाबिल।
सितमगर थी बिला शक थी अखिन ते सब सितम तुंहिंजा ओ सितमगर थी बिला शक थी अखिन ते सब सितम तुंहिंजा काने का गाल हीअ मुश्किल काने का गाल हीअ मुश्किल भली महबूब माणा करे ओ लगे दो प्यार जे काबिल भली महबूब माणा करे ओ लगे दो प्यार जे काबिल अड़े हाँ पांद कपड़े जो शनी फाड़े छॾाया ओ अड़े हाँ पांद कपड़े जो शनी फाड़े छॾाया मगर तो सा अड़ी आदिल मगर तो सा अड़ी आदिल भली महबूब माणा करे ओ लगे दो प्यार जे काबिल भली महबूब माणा करे ओ लगे दो प्यार जे काबिल भली महबूब माणा करे ओ लगे दो प्यार जे काबिल। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल